अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ ताकत मां निदा आपरो हेडलाइंस सवाल ॾिठो तफ़सीली ख़बरुनि में भलेकार बुलेटिन जी शुरुआत में वाक़ ख़बर ॾिनालो नून लीग जो हमज़ा शहबाज पंजाब जो वॾो वज़ीर चूंडी वियो आहे। खेसि 197 वोट मिलिया। पंजाब असेंबलीअ जे हंगामे तशद्दुद इजलास में शुरुआत में डिप्टी स्पीकर के तशद्दुद जो निशानो बणायो वियो, जॾहिं त हुकूमती उम्मीदवार परवेज़ इलाही खे भी तशद्दुद जो निशानो बणायो वियो। नून लीग जो हमज़ा शहबाज पंजाब जो 21हों वॾो वज़ीर चूंडी वियो आहे। हुल हंगामे तशद्दुद पंजाब असेंबलीअ जो इजलास ॿीहर शुरू थियो त पीटीआई काफ़ लीग मेंबर ऐवान मां वॉकआउट करे विया, जंहिं बाद डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद वज़ारी वोटिंग कराई। वोटिंग वारे अमल बाद डिप्टी स्पीकर नतीजनि जो ऐलान कंदे ॿुधायो त नून लीग जो हमज़ा शहबाज 197 वोट खणी पंजाब जो वॾो वज़ीर चूंडी वियो आहे, जॾहिं त परवेज़ इलाही खे हिकु बि वोट न मिलियो। उन खां अॻु पंजाब असेंबलीअ जो इजलास डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद वज़ारी जी सदारत में शुरू थियो त डिप्टी स्पीकर जी कुर्सी ते वेहण सां पीटीआई मेंबरनि मथां हमलो कयो। पीटीआई मेंबरनि डिप्टी स्पीकर ते लूटनि जी ठोशनि जी बरसात कई ऐं संदसि वार पटे मथां तशद्दुद भी कयो। तशद्दुद में राणा शहबाज, ख़याल अहमद कास्तरो, मोहम्मद इजाज़